अवां ॾिसी रहिया सिंध काज़ न्यूज़ मटियारी मां रिपोर्ट ॾेई रहियो आहे असांजो नुमाइंदो सैयद अशरफ अली शाह। MPA मटियारी डॉक्टर मखदूम रफ़ीक ज़मान जे फर्ज़ंद जूनियर मखदूम मोहम्मद ज़मान तालबुल मौला ताहिर हिंगोरो में बरसात मुतासिरन में राशन कंबल ऐं रोक रक़म तक़सीम कई। उन मौक़े ते जूनियर मखदूम मोहम्मद ज़मान तालबुल मौला मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त बरसात मुतासिर ग़रीब माण्हुनि खे थधि जी सख़्त लहर दौरान कंबल न हुअण, राशन न हुअण ऐं बेरोज़गारी तंगी हुअण सबबि गुरबत ग़रीब घरनि खे रोक रक़म कंबल ऐं राशन ॾिना आहिनि, जेके पंहिंजी मदद पाण तहत तक़सीम कया आहिनि। हिन वधीक ॿुधायो त हीउ वक़्तु इंसान ज़ाती ख़िदमत करणु आहे। उन में ज़ात पात ऐं सियासत विसारे इंसान ज़ाती ख़िदमत करणु ऐं इबात सम्झी रहियो आहियां। उन मौक़े ते ग़ुलाम अकबर भुट्टो, शमन सहतो, सफदर आकलाणी समेत ॿिया अॻवान पिणु मौजूदु हुआ।